आंतरी सिंध में माण्हू आयल आहिनि। असां कोटिया मां इस्लामाबाद मां न आहियूं आया। असां शहजादकोट कंबर खां वेझे ज़िले खां आयल आहियूं। असां बि सिंधी आहियूं, हे बि सिंधी ॿाहिरि आहिनि। आम ॾींहंनि में हिननि जो किरायो 3000 खां 3500 ताईं हूंदो आहे। अॼु हिन जो किरायो ॼाणी वाणी 3000 खां वधाए करे 14000 कयो वियो आहे। इहो छाजे लाइ? हिन जो ख़र्च साॻियो उहो ई आहे, माना 1200-1500 रुपया ख़र्च आहे। एॾी नाजाइज़ी असां सिंधियुनि सां छो थी थिए? असां पठान त न आहियूं, केर बि हर माण्हू जे लाइ किरायो बराबरि इंसाफ़ हुजणु खपे। न कोई त मीडिया आहे, न कोई त आवाज़ ॿुधण वारो आहे। हिननि जो मर्ज़ी आहे, जीअं हिननि खे चाहिनि उहे ई कनि। 4 बजे खां असां आयल आहियूं, हिनमहिल टाइम घणो थो थिए, 10 थी विया आहिनि, गाड़ी नथो थिए। असांजो अपील आहे सैयद मुराद अली शाह खे, वज़ीर आज़म इमरान खान साहब खे। इमरान खान ख़ुदि बयानु ॾिनो हुयो त जेके बि पाकिस्तान में सुठियूं घुमण वारियूं पेंटियूं शयूं आहिनि, जेके सुठियूं सुठियूं मरिया कोमरिया हे गौरव झील आहे, जाते जाते हिते माना ख़र्च कयो वञे, सुठियूं शयूं कयूं वञनि ताकी ॿाहिरि मुल्क मां माण्हू असांजे अचनि ऐं ख़ुशी सां घुमी वञनि, पाकिस्तान जो नालो रोशन थी सघे। पर हीअं त कमु न थींदो जीअं हे हिते कयूं वेठा आहिनि। इहो तमामु नाजाइज़ी आहे। असांजी अपील आहे त हिनखे कंट्रोल कयो वञे, कानून साज़ी हुजणु खपे। इहो बि ग़लति आहे जेको माना मथे वञनि था, मिनरल वाटर 50 वारो 200 ते था ॾियनि। सुम्हण जे लाइ कमरो वठो त सही आहे, न त तव्हांखे ॿाहिरि कढी छॾींदासीं। हे को तरीक़ेकार न आहे। इंसाफ़ कयो वञे, ख़ुदा अलाह खां ड्रिजो, मरणो आहे क़बर में, अलाह खे जवाबु ॾियणो आहे। अच्छा, गोरख अथॉरिटी तव्हांजे किथे ॾिसण में अचे पई? गोरख अथॉरिटी न, कुझु बि न आहे। न को ऑफिस आहे, न को तरीक़ेकार आहे, न कानून जा माण्हू, न प्रेस जा माण्हू। हिते ख़ौफ़ फिरायो वियो आहे त बाबा जीअं असां चऊं तव्हांखे उहे करिणो आहे, न त हीअं करे छॾींदासीं, हूं करे छॾींदासीं। हे को तरीक़ेकार त न आहे साईं। कुझु सियाह वापसि बि थिया आहिनि जी, तक़रीबन 15 खां 18 ॻाल्हियूं वापसि थी चुकियूं आहिनि। जेके कराची मां हैदराबाद मां उर्दू स्पीकिंग आयल हुया, उन्हनि जो मजबूरी हुयो अॻिते वञणु, छो त हिते उन्हनि खे को नथो सुञाणे। हुननि जी मजबूरी आहे, वापसि नथा थी सघनि, परे खां आयल आहिनि। हुननि जो 15000 जो गाॾी जो बिल बुक ख़र्च थियणो आहे, इन करे वापसि नथा वञी सघनि। बाक़ी जेके असां क़रीबी माण्हू आहियूं, लालकड़े जा, शहजादकोट जा, उहे असां सां नथा ठहनि त असां वापसी वञी पंहिंजे घर में सुम्ही पवंदासीं। पर ॾुख अफ़सोस इहो आहे, जदीद दौर में ऐं एॾो फ़ौजी दौर आहे, उन में बि असां सां एॾी नाजाइज़ी छो थी थिए? असां हिननि खे ईअं त नथा चऊं तव्हांजो अगरि 3000-3500 आम ॾींहं जो ख़र्च आहे त हलियो तव्हां असांखां 2000 वठो। असां था चऊं अगरि 3500 ख़र्च आहे त तव्हां ईद जी ख़र्ची 1000 में लायोसि, 4000 में कयोसि, 5000 में वठोसि। पर अहिड़ो नाइंसाफ़ी त न थियणु खपे। हिते वॾेरा बि हूंदा, हिते पुलिस बि हूंदो, हर शइ हूंदो, पर को असां हिक में ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। महिरबानी करे हिनखे हल कयो वञे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ॿियो ॻोल्हाए न को थोरो ई